अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जोनो। तव्हांखे ख़बर ॾियूं था त मशाख़ स्टाफ ते क़ाइमु साथ पब्लिक स्कूल मशाख़ में सिंधी सक़ाफ़त जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंजी शुरूआत तिलावत कलाम पाक सां कई वई ऐं बाद में नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करे प्रोग्राम जो बाक़ाइदा सां आगाज़ कयो वियो, जंहिंखां पोइ ॿारनि पारां तक़रीरूं, टेबलोज़ ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो वियो। सिंधी ॿोलीअ जो जमालो पिणु आख़िर में हलाए उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां उन ते रक़्स कयो वियो। उन मौक़े ते ऑपरेटर अमीर बख़्श चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो मक़सदु हर साल प्रोग्राम मुनक़िद करे पंहिंजे ॿारनि खे सुजाॻी पैदा करणु आहे। उन मौक़े ते महिमाननि में डॉक्टर इनायत अली चांडियो, महरम अली सिंधी, अब्दुल मजीद गबोल, इमाम अली मरी ऐं ॿियनि शिरकत कई, जॾहिं त स्टाफ मां स्कूल जे प्रिंसिपल इम्तियाज़ अहमद रिंद, वाजिद अली चांडियो, शाहिद हुसैन डहरी, अयाज़ हुसैन डहरी, मोहम्मद मूसा मला, ईदन चांडियो, जवाद रिंद, असदुल्ला अब्बासी, साजिद खोसो, मोहम्मद हाशिम राहू, अज़हर अली चांडियो, लाल बख़्श चांडियो समेत ॿियनि केतिरनि ई शिरकत कई। जोगी आया मन सुनाता, सामी आया मन सुनाता, जोगी आया मन सुनाता, सामी आया मन सुनाता, घायल दिल के घाये ब्या। मुझे सोना शरीफा सिंध में, मुझे शाद इब्राहिम सिंध में, हाँ अजक तो पीशाना या सिंध जी या पहचाना, मुझे मिज़ बनाया हूँ बादशाह, मत चाहे लालो लाल लतीफ चाहे। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीअमन। फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।